अस्सलाम वालेकुम। मां आहियां शहज़ाद उमरानी। एक नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। कल्ह मां हिकिड़े होटल ते वेठो हुउसि। मुंहिंजे टेबल जे भरिसां हिकिड़ा चंद दोस्त ॿिया टेबल ते वेठा हुया, अणवाक़ुफ़ हुया। उन्हनि जी गुफ़्तगू पई हले। गुफ़्तगू जो मौज़ू मां थोरो गौर कयो त पंहिंजनि ऐं परावनि जे सिलसिले ते उन दोस्तनि जो गुफ़्तगू पियो हले। गुफ़्तगू त काफ़ी डिघो सारो हुयो। उन मां हिकिड़े हमराह ॻाल्हि कई त यार पोइ बि पंहिंजो त पंहिंजो आहे, पंहिंजो मारे पोइ बि छांव में थो उछलाए। इन मौज़ू ते थोरो तबसरो कंदुसि। हीअ कचहरी तमामु डिघी हुई, मां त पोइ उथियो हलियो आयुसि। पर इन ॻाल्हि ते उन हमराह ॻाल्हि कई त यार पंहिंजा त पोइ बि पंहिंजा आहिनि, मारे वरी बि छांव में था उछलाइनि। जेके मारे छांव में था उछलाइनि त जेके मारनि था त उहे पंहिंजा कीअं थिया। कंहिंखे मारे उनखे लाश खे खणी माना गेले छांव में उछलायूं त असांजो सॼो ध्यानु जेको आहे त उन टंग खां वठी छिकण ते आहे। त छिके टंग खां वठी लाश खे छांव में कयईं, पोइ जेको उनखे ईज़ाउ ॾिनो, उनखे ज़ख़म ॾिनो, उन ते उनजो हथु वरियो ऐं उन ते को बि उनजो रहम न आयो। माना असांजो सभिनी जो ध्यानु इहो थो वञे त इहो असांजो पंहिंजो हुयो, तॾहिं छांव में उछलाईं। त असुल में इहे पंहिंजा न आहिनि। असां इन्हनि खे पंहिंजो चई करे असां माना पंहिंजाइप जी तोहीन था कयूं। पंहिंजा उहे हूंदा आहिनि जिन्हनि जे वातां ग़लति लफ़्ज़ बि पंहिंजनि लाइ न निकिरंदो आहे, जेके घणे टाइम ते नाराज़ बि न आहिनि रहंदा। पंहिंजा उहे हूंदा आहिनि, पंहिंजा आवेले टाइम में अची पहुचंदा आहिनि। पंहिंजा जेके उहे हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त चलो इन ग़लती बि कई पर आहे त पंहिंजो, हाणे इन ग़लतीअ जे बाबति छो माण्हू हिकिड़ो माण्हू इख़्तिलाफ़ु करे या उन सां वञी जंग करे। हिकिड़ो माण्हू क़तलु थो करे, उनखे इज़ाव थो ॾिए, पर इन्हनि खे पंहिंजो था सम्झो त यकीन कयो त इहे पंहिंजा न आहिनि। त जेके धारिया आहिनि, जिन सां असांजा वास्ता न आहिनि, उहे ज़ुल्म था कनि, उहे इज़ाव था ॾियनि, त उन्हनि ते त का मयारी कोन्हे, धारियनि ते त मयारी कोन्हे। इन्हनि खे पंहिंजो चई पंहिंजाइप जी तोहीन न कयो। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। कंहिं ॿिए पैगाम ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।